दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त अपडेट आहे सोप सीरियल पापनगर ते। जी हाँ दोस्तों, पापनगर ड्रामो तो फेमस थी चुको आहे ऐं लगातार तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं जीअं जीअं हाणे राबेल जे मथां यानी जॾहिं वॾी सायो बलाज ख़ान जो पियो आहे त राबेल जे लाइ राति ॾींहुं हिकु यानी डार्क थी चुको आहे। ऐं राबेल इहा ई छोकिरी आहे, यादि करे छॾिजो, जेको आख़िर में बलाज ख़ान जो सिर खणंदी ऐं बलाज ख़ान खे सिधो करे छॾींदी। ऐं बलाज ख़ान खे पोइ ख़बर पवंदी त वाक़ई जेको आहे मां ग़लति हुयुसि, मां ज़ालिम हुयुसि, ज़ालिम जो सिर इहा राबेल ई खणंदी। ऐं जीअं जीअं हाणे एपिसोड अॻिते वधंदा तव्हां यादि कजो, मंठार बि बाद में सचाई ते लही ईंदो, बलाज ख़ान जे ख़िलाफ़ु थी वेंदो। यानी हिकु ड्रामो हिकु ज़बरदस्त बहितरीनु मेगा सोप सीरियल आहे, लेकिन मतिलबु पंहिंजी कहाणी जे हिसाब सां ज़बरदस्त आहे। कहाणी थोरी पुराणी आहे लेकिन पोइ बि सुठी आहे। अॼुकल्ह जे माहौल जे हिसाब सां वरी बि 29 खां 30 ते कहाणी हली रही आहे। ऐं अपडेट जे सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, जीअं बर वक़्तु तव्हांखे हर अपडेट मिलंदी रहे। अगरि फेसबुक पेज ते हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो त महिरबानी करे असांजो रिव्यू ॾिसी करे फॉलो लाइक शेयर करे छॾींदा।